बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। MPA जैकबाबाद मोहम्मद असलम अबड़ो चयो आहे त जैकबाबाद सिविल अस्पताल पीपल्स पार्टी जे हुक्मराननि ऐं मक़ामी अॻवाननि जी नाअहली सबबि तबाह थी आहे। सिविल अस्पताल ऐं ज़िले में सिहत जी सहूलतनि बाबति बार बार असेंबली जे फ्लोर ते आवाज़ उथारियो आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुननि जैकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में कयो। सिविल अस्पताल बाबति मोहम्मद असलम अबड़ो जी तफ़सीली गुफ़्तगू सुभाणे नशर कई वेंदी। जैकबाबाद में चन्ना पाड़े में बिजली ठाहिण दौरान पोल खां करंट लॻण सबबि जाफ़राबाद पाड़े जो नौजवान नादिर अली पंहवर हेठि किरी ज़ख़्मी थी पियो। गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल। डॉक्टरनि पारां मौत जी तस्दीक। लाश घर पहुचण ते संदसि घर भातियुनि में कोहराम मची वियो। वारिसनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां सेप्को अमलो ज़िम्मेवार। बिजली ख़राब थियण जी सूरत में सेप्को अमलदार नथा अचनि। ख़ानगी मिस्त्री अचण ते बिजली बंदि नथी कई वञे, जंहिं सबबि 10 ॾींहनि दौरान ॿियों ख़ानगी मुलाज़िम फौत थियो आहे। इलाइक़े वासियुनि जो इल्ज़ाम। पीउ जे मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ 3 ॿारनि जी माउ मसमात गुड्डी ज़ाल अकबर बुर्रो तहफ़ुज़ लाइ मीरपुर बुर्रो थाणे ते पहुची वई। नारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पीउ रहमतुल्लाह बुर्रो मूं ते तशद्दुद कंदो हो ऐं मूंखे पंहिंजे घर वञण खां रोकींदो हो, जंहिं करे आऊं वझ वठी तहफ़ुज़ लाइ मीरपुर बुर्रो थाणे ते पहुती आहियां। मूंखे तहफ़ुज़ ॾेई मुड़ुस जे घर मोकिलियो वञे। पुलिस मौजिब औरत पंहिंजे पुट सां गॾु हली वई आहे। नंगर पारकर जे ॻोठ राड़कूअ में खूह जी खोटराई दौरान मिट्टी जी छिप किरण सबबि 4 मज़दूर दबजी फौत थींदड़नि में करमन, जालू, मान सिंह ऐं वाखजी शामिल। इमदादी टीम सख्त कोशिशुनि बाद चारई लाश कढी वरता। मटियारी में ओबाशन पारां मीरसन पाड़े जे रवासी नौजवान ज़ुबैर अहमद सूमरो सां जिनसी ॾाढाई जी कोशिश। मज़ामत ते वहशी जवाबदारनि संदसि गलो कटे छॾियो। गणती जोगी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल जे ICU वार्ड में दाख़िल। मुंहिंजे भाउ सां जवाबदार शाज़ेब ख़ासख़ैली, वसीम ख़ासख़ैली ऐं बाबू ख़ासख़ैली पारां ॾाढाई ऐं क़त्ल जी कोशिश कई वई आहे। मोहसिन सूमरो जवाबदार फरार आहिनि, खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। SHO मटियारी एजाज़ सूमरो। घारो वेझो जोखिया बिरादरी जी 2 धुरियुनि में बिजली तां थियल झेड़े जे ज़ख़्मियुनि जी 2 धुरियुनि में घारो रूरल हेल्थ सेंटर में ॿीहर झेड़ो, 10 ॼणा ज़ख़्मी। ठठो में घारो वासी नूर हसन जोखियो पंहिंजी भेणुनि मसमात जमीला ऐं मसमात साहिबा सां गॾिजी अवामी प्रेस क्लब में पंहिंजी वेगी माउ ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियो आहे त मसमात हाजरा मला कुझु वक़्त असांजे वालिद सां संदसि मिल्कियत फबाइण लाइ शादी करे खेसि बाद में क़त्ल कयो, जंहिंजो केस बि दाख़िल करायो, पर पुलिस कातिल औरत खे गिरफ़्तार नथी करे, जंहिं सबबि औरत असांखे धमकाए रही आहे। हुननि पुलिस जे आला अमलदारनि खे अपील कंदे चयो त वालिद खे क़त्ल कंदड़ वेगी माउ खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मसूब भुरगड़ी में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि सिंध सुजागी फोरम, पिरह तरक्याती तंज़ीम, पोरियत मज़ामत, मज़दूर इत्तेहाद तालका हैदराबाद ऐं यूथ इत्तेहाद तालका हैदराबाद रूरल पारां मंशियात ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन IG सिंध खां घुर कई त सिंध में हलंदड़ नशे जहिड़ी लानत खे बुजो ॾियण लाइ सख़्त उपाउ वठी नौजवान नसल खे तबाह थियण खां बचायो वञे। काज़ी अहमद में शागिर्द अॻवाननि सागर जतोई, एजाज़ जतोई ऐं ॿियनि पारां सिंध स्टूडेंट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म तां ऑनलाइन क्लासिस ऐं ऑनलाइन इम्तिहाननि ख़िलाफ़ 3 ॾींहं एहतजाजी मुहिम हलाइण जो ऐलान। ऑनलाइन क्लासिस रुगो सिंधी शागिर्दनि खां फीस उगाइण जे बहाने खां अलावा ॿियो कुझु न आहे, जंहिंखे रद्द था करियूं। शागिर्द अॻवाननि जो एहतजाज। सिंध सरकार वधंदड़ माकड़ ख़िलाफ़ उपाउ न वरिता। मीरपुर माथेलो ऐं आसपास वारनि इलाइक़नि में माकड़ जा लामारा। माकड़ फसल खाई चट करे छॾिया, आबादगारनि जा मथे ते हथ, हुकूमत अघोर निंड सुतल। हे हुई हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.hd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।